अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिस रहिया हक़ सच न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। हक़ सच न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिपन खां। दौलतपुर भरिसां अल नूर MDF बोर्ड फैक्ट्री शाहपुर जानिया में ॿिनि यूनियन मेहनत कश यूनियन ऐं मज़दूर एम्प्लॉइज़ यूनियन में 3 जून ते ज़बरदस्त मुक़ाबिलो थींदो। उन मौक़े ते अॻुवाननि पारां ॾींहुं राति वरक़ तेज़ करे छॾी। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मेहनत कश यूनियन जे सदाटी उम्मीदवार ज़ैनुल आबिदीन डायरी, जनरल सेक्रेटरी गुलाम मुस्तफ़ा जोयो, अब्दुल गनी डायरी, हाजी हैदर डायरी, अज़ीज़ डायरी, गुलाम कंबर डायरी ऐं ॿियनि चयो त असां पोएं दौर में बि पंहिंजे मज़दूर भाइरनि सां ॾुख सुख में गॾु हुयासीं ऐं इंशाअल्लाह हिन इलेक्शन में बि कामयाब थी मज़दूर भाइरनि जी ख़िदमत कंदासीं। जॾहिं त मेहनत कश यूनियन अॻुवाननि जे हर ॻोठ तोड़े शहर में ज़बरदस्त इस्तक़बाल कयो वियो ऐं संदनि मथां गुलनि जी वर्खा कई वई।